एक हक़ीक़त ते मुबनी स्टोरी। सोनू मोनू आख़िरकार 4 महीननि बाद आज़ाद थी विया, पर असुल वारसनि खां बि धार थी विया आहिनि। ही हिकु सची ऐं दिलचस्प कहाणी आहे। आख़िर थियो छा हो, उन लाइ सॼी वीडियो ॾिसंदा ऐं आख़िर ताईं ॿुधंदा। सोनू ऐं मोनू पाण में सियासी भाइर हुआ। रोज़ विढ़ंदा बि हुआ, पर अक्सर ॿिन्ही खे गॾु ॾिठो वेंदो हो। सोनू ऐं मोनू खे विढ़ंदे हिकु ॾींहुं हद जी पुलिस ॾिसी वरितो ऐं ॿिन्ही ॼणनि खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। अदालत में केस हलियो तेसीं ताईं सोनू मोनू हद जे थाणे जा VIP महिमान थी रहिया। कंहिं वक़्तु SHO जे बंगले ते महिमानी मिली त वरी कंहिं वक़्तु वॾे मुंशी, नंढे मुंशी ऐं संतरी जे क्वार्टरनि ते दाल ऐं मानी बि खाई गुज़ारो कयूं। SHO ऐं मुंशी तब्दील बि थिया, पर सोनू ऐं मोनू जी ख़ातिरदारी बरक़रार रही। केस अदालत में मुसलसल हलंदो रहियो। 6 महीननि बाद जज साहब नेठि सोनू ऐं मोनू लाइ फ़ैसिलो ॿुधायो। अदालती फ़ैसिले बाद सोनू ऐं मोनू ॾाढा ख़ुशि थिया, पर अदालती फ़ैसिले में उहो ॼाणायो वियो त सोनू ऐं मोनू जी नीलामी कई वञे। जेको सोनू मोनू खे ख़रीद कंदो, संदनि खे हवाले कयो वेंदो। अदालती हुकुमनि ते अमल दरामद कराईंदे SHO पंहिंजे थाणे ते नीलामी जो आम वाक़ ॾियण जो ऐलान कयो ऐं सोनू मोनू खे ख़रीद करण लाइ केतिरा ई शौक़ीन थाणे ते पहुची विया। सोनू मोनू हैरत सां उहो तमाशो ॾिसंदा रहिया ऐं नेठि हिकु शौक़ीन सोनू खे ऐं ॿिए शौक़ीन मोनू खे ख़रीद करे वरितो। पर SHO साहब ख़रीद कंदड़नि खां उहो न लिखायो त हाणे सोनू मोनू पाण में भाइरनि वांगुरु रहंदा, हुननि खे सियासतदाननि वांगुरु न विढ़ायो वेंदो। जंहिं लाइ कुझु ॾींहं खां पोइ सोनू मोनू खे ॿीहर हिकु मैदान में विढ़ाईंदे नज़र आयो वियो। दोस्तो, ही हक़ीक़त सागर ज़िले जे झोल शहर सां आहे, जिते 6 महीना अॻु 2 मुर्गा विढ़ाइण जे मेल ते पुलिस छापो हयो, जिते कुझु कफ़्तियुनि खे पुलिस गिरफ़्तार कयो ऐं 2 मुर्गा पंहिंजी तहवील में वरिता हुआ। मुर्गा कोरट प्रॉपर्टी हुजण सबबि थाणे ते महिमान तौरु रहिया, जंहिंजी 6 महीननि ताईं खाध खुराक जो बंदोबस्त पिणु पुलिस खे करणो पियो। 6 महीननि बाद अदालती फ़ैसिलो आयो, जंहिं ते उन्हनि मुर्गनि जी नीलामी कई वई ऐं उन्हनि खे नवनि मालिकनि हवाले कयो वियो। पर छा नीलामी ख़रीद कंदड़ उन्हनि खे शौक़ ख़ातिर पालींदा या उन्हनि खे वरी कंहिं ॿिए हंधि मेल कराए पाण में विढ़ाईंदा रहंदा? सोनू ऐं मोनू उहे फर्ज़ी नाला न, पर रिकॉर्ड ते रखियल मालिकनि जा नाला हुआ। लेखक न्याज़ चांडियो, आवाज़ दानिश कुश्क।